सोशल मीडिया ते कुछ ख़बरूं हली रहियूं आहिनि त चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी मातली जा अंदरूनी कंहिंसां सियासी इख़्तिलाफ़ात बि हली रहिया आहिनि। अंदरूनी सियासी इख़्तिलाफ़ात तव्हां में जेको सो उहा इज़ाफ़ी थींदा पिया वञनि, वधंदा पिया वञनि। ऐं उन्हनि जेको सोशल मीडिया ते हींअर अचे पियो त उन्हनि जे हवाले सां कमु रोकायो वियो आहे। इहो जेको पेवर ब्लॉक वारो मेन रोड वारो कमु इहो रोकायो वियो आहे। ग़लति आहे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। ऐं कंहिंसां इख़्तिलाफ़ात हुननि वाज़े कनि न। इख़्तिलाफ़ात अगरि जेके मसइलो आहे उनखे ख़ुशी अगरि थिए पई जेके त असांजा कंहिंसां इख़्तिलाफ़ात थिया आहिनि त उहो वाज़े करे छॾे त असांजा कंहिंसां इख़्तिलाफ़ात थिया आहिनि। असांजो कोई इख़्तिलाफ़ात कोन्हे, कंहिंसां बि कोन्हे, सियासी बि कोन्हे। जंहिंखे मसइलो आहे हुन सां थी सघे थो इख़्तिलाफ़ हुजे, जेको हलाए पियो पोइ थी सघे थो हुन खां इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर मुंहिंजो त हुन खां बि कोन्हे। हुनजो थी सघे थो मूंखां हुजे, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। एतिरो कमु थियो आहे, इंशाअल्लाह अॻिते ॿ टे ॾींहं में इंशाअल्लाह जल्दी कमु शुरू थी वेंदो। एक्चुअली मसइलो हीउ आहे त पेवर ब्लॉक जेका हिननि ऑर्डर कयो उहो अची वियो, हुननि लॻाए छॾिया आहिनि। बाक़ी जेको बि हुननि जो रिमेनिंग कमु आहे हाणे ॿ टे ॾींहं में इंशाअल्लाह कमु शुरू थी वेंदो। बाक़ी हाणे इख़्तिलाफ़ात चवण वारा भले चवंदा रहनि। रज़वान अहमद क़ाइम ख़ान इहो चवणु आहे त के बि इख़्तिलाफ़ात न आहिनि ऐं हीउ जेको कमु आहे उहो बिल्कुलु पंहिंजे पाए तकमील ताईं पहुचंदो। तव्हांजी वॾियूं महिरबानियूं।